4th चैप्टर में जीअं असां अचूं था त असांखे ख़बर पवे थी त जिनाह जो मौक़ुफ़ इन ॻाल्हि ते बिल्कुलु चिटो हो त हू जेको अॼु जो सिर्फ़ु पंजाब आहे हू इहो न पियो चाहे, पर हू चाहे पियो त कलकत्ता बि पंजाब में अचे। हाणे हुन जेको एग्ज़ैक्ट हुन जूं लाइन्स आहिनि उहे इहे आहिनि त पाकिस्तान विदाउट कलकत्ता वुड बी लाइक आस्किंग अ मैन टू लिव विदाउट अ हार्ट। हाणे इहा ई ॻाल्हि एज़ इट इज़ जॾहिं ज़ाहिद चौधरी जा मूं बुक्स पढ़िया, 16 वॉल्यूम्स आहिनि ज़ाहिद चौधरी जा, उहे जॾहिं पढ़ंदव त ख़बर पवंदी त उन में ज़ाहिद चौधरी इहो बिल्कुलु लिखियो आहे त कलकत्ते जी डिमांड सिर्फ़ु जिनाह जी इन जे करे हुई त उतां जी जेका रेवेन्यू जनरेशन आहे उहा तमामु घणी हुई ऐं जिनाह चाहे पियो त पाकिस्तान हिकु प्रॉस्परस स्टेट थिए ऐं उन प्रॉस्परस स्टेट खे ठाहिण जे लाइ जिनाह जी डिमांड हमेशह इहा हुई त पूरो जेको इंटायर पंजाब आहे, जेको अॼु जे हिंदुस्तान में बि ज़िम आहे, उहो बि पाकिस्तान जो ई हिसो हुजे।